सदर साईं अली अहमद मंगल साहब, साईं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खालिद गब्बर साहब, मुझे तलके जो साईं निज़ामुद्दीन पंवर साहब ऐं ख़ासि मुझे स्टाफ जा मेंबर साहब आहिनि जिन ही प्रोग्राम किया है। मुझे स्टाफ के उस्तादन मां तमाम निहायत शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे उन्हनि उस्तादन जो जिन मूंखे हिते जीएम खाना में घुराए ऐं पंहिंजी वर्किंग कमेटी खे घुराए मूंखे इज़त ॾिनी। इंशाअल्लाह ही मूंखे जेका तव्हां अॼु इज़त ॾिनी आहे इहा सुभाणे तव्हांखे बि इन ई सूरत में वापसि मिलंदी। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी अपॉइंटमेंट 18/1/1984 में थी। 84 खां इहो सफ़र 24 ताईं हलंदो रहियो जेको 40+ आहे। इन में हैदराबाद शहर में मां 94 में आयो। 1994 में जेका 30 साल मूंखे हिते हैदराबाद में थिया ऐं उहो भिटाई टाउन स्कूल हो जंहिंमें मां पहिरीं जॉइनिंग कई ऐं आख़िरी रिटायरमेंट वरिती। 30 साल मूं हुन स्कूल में गुज़ारिया। उतां ई मुंहिंजे तंज़ीम जो सफ़र बि शुरू थियो। तंज़ीम ही जेका पेटियल अथव, यकीन कयो असां उस्ताद आहियूं, असां उस्तादनि जी ही मां अथव। तंज़ीम उहा शइ अथव, मूंखे यादगिरी आहे मां जॾहिं हिते 2010 में पेटेल में शमूलियत कई, जेको बशीर अहमद अबड़ो साहब सदर हो, रिटायर थियो, त हुन मूंखे पंहिंजी सदारत अली सूमरे खे ॾिनी, छो जो हुनजो नायब सदर हो। उन खां पोइ नायब सदार जे उहिदे ते मूंखे खणी आयो। 2010 खां पोइ मां तंज़ीम में रहियुसि ऐं यकीन कयो त 2010 खां पोइ जेको मां बुलंदियूं ॾिठियूं ऐं जेके मां फ़ैसिला कया, जेके मूं ऑफिसनि सां तरीक़ेकार सां मूं कम वरिता, उन में किरदारु साईं मोहम्मद रफ़ीक जरवार जो। साईं रफ़ीक जरवार वाक़ई त हिकु वॾी शख़्सियत आहे ऐं तंज़ीमी माण्हू। तंज़ीम ही उहा अथव शइ जो तव्हांखे इज़तुनि जे बुलंदी ते पहुचाईंदी, पर उन तंज़ीम खे तंज़ीम जे हिसाब सां तंज़ीम में कॾहिं बि न सोचिजो त तंज़ीम खे घटि करे मां पंहिंजो पाण खे वधायां या मां पंहिंजी शख़्सियत खे वधायां, उहो कतई कामयाबु न थींदो। तंज़ीम वॾी ताक़तवर शइ आहे। जेको तव्हांजो केॾो बि गरो मामिलो हुजे, मूंखे हिकिड़ो मां तव्हांखे मिसाल ॾींदुसि। मां कासिमाबाद जो 2010 में नायब सदर थी, टाइम स्केल थिया, साईं कराया 2011 में, 10 में कराई, 11 में 11 ताईं उनजो न चढ़ियो। 2011 में उहे लागू थिया, साल जो डिफरेंस रहियो। 4 तालुका हुआसीं, हिकिड़ो ज़िलो हो, पर यकीन कंदो त तंज़ीम मूंखे उहा ताक़त ॾिनी। हालांकि मां न हुउसि, सदर मुंहिंजे मथां वेठो हो, पर सदर साहब चयो सही मूंखे टाइम कोन्हे, हू पंहिंजो बिज़नेसमैन हो, हुन पंहिंजी बिज़नेस में कई, मुंहिंजो चार्ज तोड़ तूं वञी कमु हला। हैदराबाद जे शहर में हिकिड़ो सेवण जो उस्ताद बि ऐं ज़हीर मिर्ज़ा जहिड़ो ज़िले जो सदर, शाहनवाज़ चांग जहिड़ो तहलके जो सदर लतीफ़ाबाद जो, यूनुस ख़ासकली जहिड़ो तहलके बाराड़ी जो सदर, सुरैया जतोई जहिड़ी सिटी जी सदर, इन्हनि जे हूंदे
जेको डिफरेंस साल जो मूं करायो उन टाइम ते डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट हुई। एजाज़ुल हसन जेको असांजो DO रही वियो आहे, जेको डिप्टी डायरेक्टर बि रहियो, उहो डिस्ट्रिक्ट फिनांस जो ऑफिसर हुजे। उन में असां तहलकनि वारा ज़िलनि वारा गॾिजी असां फिनांस वरिती। फिनांस वठी असां उहा तहलकनि जी हैंडओवर कईसीं SDO जे खातनि में। जॾहिं खातनि में हैंडओवर करे आयासीं त सभिनी चयो त भई हाणे पैसा अची विया आहिनि, हाणे छा कयूं? किन दोस्तनि चयो त भई हीअं कंदासीं, किन चयो हीअं कंदासीं। महीनो हिकिड़ो हुजे, जून में पैसा लिफ्ट थींदा। मूं थो त हाणे चवनि था भई परसेंटेज जो ॻाल्हाए ॾे, त हाणे जेसीं कलेक्शन कंदासीं तेसीं ताईं माना ही माहौल त पैसा त ॾियनि। एतवार कंदो ट्रेज़री जहिड़ो खातो मां बिल ठाराया आहिनि, सरसबू खया आहिनि। मरहूम उन्हड़ वीचारो गुज़ारे वियो, गफ़ूर ज़िंदा अथव, से गुलाम कादर वसाण इहो SDO असांजो, गुलज़रीन असांजी SDO हुई। उहे 400 500 550 असांजा बिल आहे जेके मूं ट्रेज़री मज़ा ऑफिसर मज़ा फ्री में कराया। ट्रेज़री में हिकिड़ो बिल केरु नथो फ्री कराए सघे, उन टाइम में 550 बिल ट्रेज़री मां फ्री कराया। इहो तव्हां तसवर बि नथा करे सघो। ऐं उहो वाहिद तहलको कासिमाबाद हो, अॼु बि उहे दोस्त वेठा अथव तंज़ीमुनि में अथव। जे अगरि मां कूड़ हणां थो त उन्हनि खां ई पुछो त भई त हुननि छो न कराया, मिसाल कीअं कराया। सचाई आहे, ईमानदारी तव्हां में आहे, तव्हां में जुस्तजू आहे, तव्हां में कुवत आहे, त को बि तव्हां जे अॻियां को मसइलो कोन्हे। तंज़ीमी प्लेटफॉर्म उहो अथव। उहे ताक़त मूंखे बख़्शण वारो ही वाहिद माण्हू आहे जे